अस्सलामुअलैकुम दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया आहियो कंप्यूटर नॉलेज इन सिंधी। मां आहियां तव्हांजो होस्ट अताउल्ला। दोस्तों, अॼोके वीडियो में पाण पेज जी साइज़ जे बारे में पढ़ंदासीं। दोस्तों, जंहिं बि दोस्त असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे उहो दोस्त हेठां ॻाढ़े बटन ते क्लिक करे ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब करे वठे। दोस्तों, अचो पाण अॼोके पंहिंजे लेसन खे शुरू कयूं था। दोस्तों, पेज लेआउट जे अंदरि ही साइज़ जो हिकु ऑप्शन आहे। ही पेज साइज़ जो ऑप्शन आहे, जॾहिं ते असां क्लिक कंदासीं त हेठां मुख़्तलिफ़ पेज जूं साइज़ूं ज़ाहिर थी वेंदियूं। असांखे जेका साइज़ इस्तेमालु करणी आहे असां उन साइज़ ते क्लिक कंदासीं। सो मिसाल तौर ते A4 जी साइज़ क्लिक कयां त A4 साइज़ जो पेज ठही वियो। पर जेकॾहिं असां लेटर जी क्लिक कंदासीं त लेटर थींदो। अक्सर ऑफिसुनि में जेको आहे उहो A4 साइज़ जी पेज इस्तेमालु कयो वेंदो आहे। पर जेकॾहिं असां हुनखे अञा कस्टमाइज़ करे मोर पेपर साइज़ ते वेंदासीं त असां हितां पेज जी विड्थ ऐं हाइट जेका घटि वधि करे सघूं था ऐं पेज जी विड्थ ऐं हाइट पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ लिखी सघूं था। जेके मिसाल सां किताब वग़ैरह लिखिणो आहे त उन लाइ असां हिननि जी पेज जी विड्थ ऐं हाइट घटि वधि करे सघूं था। इन खां पोइ ओके कंदासीं त उहो जेको आहे सॼी डॉक्यूमेंट्स ते अप्लाई थी वेंदो। पर जेकॾहिं दिस पॉइंट फॉरवर्ड मतिलबु आहे त हिन पॉइंट खां शुरू थिए सिर्फ़ु, मतिलबु मिसाल जो तव्हां पेज हिकिड़ो जेको आहे हिकिड़ी साइज़ जो रखियो आहे, ॿियो पेज जेको आहे ॿी साइज़ जो रखणु चाहियो था नी, त पोइ पहिरियों पेज जेको आहे उहो तव्हांजो सेट थी वियो। उन खां पोइ जेको आख़िरी पेज आहे नी या ॿियो को पेज आहे उन खां तव्हां चेंज करे चाहियो था त पोइ दिस पॉइंट फॉरवर्ड ते क्लिक कंदव त मतिलबु आहे त हिन पॉइंट खां जेको आहे अॻिते जेको आहे असांजी साइज़ हीअ हुजे। मतिलबु पहिरियों पेज त जेके हूंदा पहिरियां पेज 3, 4, 5, 6 जेके हूंदा उहे तव्हांजा उन साइज़ जा हूंदा, पहिरीं जेका सेट थियंदी। ऐं पोयां पेज जेका हूंदा तव्हां जेका साइज़ चेंज कंदव उन जा हूंदा। पहिरियों मिसाल हिकिड़ो पहिरियां तव्हां ॿ पेज जेके आहिनि A4 जा B4 जा रखिया आहिनि, ठीकु आहे, A5 जा रखिया आहिनि ऐं उन खां पोयां जेके पेज हुया पहिरियां तव्हांजा जेके हुया A4 जा हुया, XYZ जा हुया या लेटर साइज़ जा हुया। हाणे जेको आहे तव्हां A4 जो रखणु चाहियो था, पहिरियां तव्हां 5 पेज ठाहिया आहिनि उहे लेटर साइज़ जा, ऐं हाणे जेको 2 पेज या 1 पेज ठाहिणु चाहियो था A4 जा, त हितां A4 सेलेक्ट करे ऐं हिते वञी करे तव्हां दिस पॉइंट ते फॉरवर्ड ते क्लिक कंदव ऐं पोइ ओके कंदव नी त पहिरियों तव्हांजा जेको लेटर जा 4 पेज आहे उहे 4 पेज लेटर जा ठही वेंदा ऐं पोयां जेके पेज हूंदो 1, 2, 3 पेज हूंदा A4 जा उहे ऑटोमेटिकली तव्हांजा A4 जा साइज़ जा थी वेंदा। दोस्तों, उमेद थी कजे त हिन वीडियो में तव्हां पेज जी साइज़ सिलेक्ट करे सिखिया हूंदव ऐं असांजो ॾिसंदा रहो चैनल ऐं सब्सक्राइब कयो चैनल खे ऐं लाइक कयो असांजे वीडियोज़ खे। उमेद थी कजे तव्हां असांजे वीडियोज़ मां असांजे चैनल मां माइक्रोसॉफ्ट वर्ड, माइक्रोसॉफ्ट एक्सेल ऐं पावर पॉइंट जे बारे में ऐं कंप्यूटर जी ॿी बेसिक नॉलेज सां वटां तव्हां सिखी वेंदा।